असहाब ने अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझा का रहमत वाला रसूल मक्के पाक जो हवाओं मक्के पाक जो फलाओ उते पहली पहली मस्जिद काबतुल्लाह एक नमाज पढ़ो तो लख नमाज पढ़ने जो सवाब हो आका दुख खा मजबूरी खा छॾे हिते पोतासी में बरकतों हित न पयो मिलन मदीने जे साईं दुआ घुरी मुंहिंजा रब ॾिठा तुंहिंजो बैत शान वारो तुंहिंजी मस्जिद शान वारे पर उन जे हक़ में असांखे मदीने पाक में करम मदीने पाक में मेहरबानी करे अल्लाह जो हुक्म जो मुंहिंजा महबूब हू मस्जिद इब्राहिम नबी ठाही ऐं तव्हां वरी मदीने पाक में पंहिंजे हथनि मुबारकनि सां मस्जिद ठाहियो हू इब्राहिम नबी जी तामीरात आहे तव्हां वरी 1.25 लख नबियनि जा सरदार आहियो इब्राहिम नबी जो बरकतों पर हक़ो मुझा महबूब नबी अव्हां जो बरकतों इब्राहिम नबी खां करोड़ दफ़ा वधीक हुजूर मस्जिदों पंहिंजे हथनि मुबारकनि सां मदीने पाक में ठाहियो हिक मस्जिद नबवी ऐं ॿी मस्जिद कुबा बई मस्जिदूं हिन वक्त में आहिनि अल्लाह अल्लाह मुझा मुसलमान भा हुजूर महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि खे हिदायतूं ॾिनियूं त तव्हां जे लाइ रब करीम मस्जिद नबवी खे चूंडियो आहे ऐं अव्हां जे हक़ में उन मस्जिद कुबा जे तरफ़ खे चूंड कई आहे तव्हां मज़ा जेको बि मदीने पाक जे शहर खां थोरो ॿाहिरि वञी उन कुबा मस्जिद में बरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ंदो अव्हां खे घर वेठे मुझो रब करीब सब काबतुल्लाह जो बरकत अता करे या त महबूब जे सदके मेहरबानी थी पर हुजूर दुआ घुरी मुझा रब मिठा अञा मदीने पाक खे वधीक बरकत वारो खुदा जी ज़ात जाने पे अज पे जेके वञण वारा लख खर्च करे कराची खां एयरपोर्ट खां रवाना थिया जहाज में परवाज़ थियो जिद्दे में लथो इंतज़ारात मां हज ते आयो हा इंतज़ारात उमरो करण आयो आया अल्लाह अल्लाह मुसलमान भा उन वक्त में जॾहिं कोस्टर अचनि पिया कोच अचनि पिया जीपूं अचनि पियो उमेद थी पई त अल्लाह जे बैत उन मस्जिद ॾे खणी पिया हलनि हालांकि वञे त बैतुल्लाह ॾे पियो पर यादि मुझे महबूब मदीने जे साईं जो ताज़ो थियण पियो लख सलात सलाम सजण ते चाह मां दिल चवंदे लख सलात सलाम सजण ते चाह मां दिल चवंदे डरता हलो जहाज़ों जिते का डरता हलो जहाज़ों जिते का जीप जॾहिं हलंदी अल्लाह जीप जॾहिं हलंदी लख सलातो सलाम सजण ते चाह मां दिल चवंदी लख सलातो सलाम सजण ते चाह मां दिल चवंदी डरता हलो जहाज़ जिते मां डरता हलो जहाज़ जिते मां जीप जॾहिं हलंदी अल्लाह जीप जॾहिं हलंदी लख सलातो सलाम सजण ते चाह मां दिल चवंदी चो 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 सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाय हाय 2 कलाकनि जो पंधु करे जिद्दे मझा कोस्टर जीपूं खणी अल्लाह अल्लाह कोच में हिकिड़ो हसीन शहज़ादो अरब ड्राइवर हुजे अरबीअ में मूंसां ॻाल्हाईंदो पियो हले पुछो मां त हिते भला वॾियूं जेके गाॾियूं आहिनि ट्रकूं ऐं जेके वॾा टेलर हलंदा आहिनि असां वटि हिते कोन्हनि के हिन रोड ते आहिनि ई कोन अल्लाह अल्लाह जे पियो त ही असांजा नंढड़ा सयारा ही असांजूं नंढड़ियूं गाॾियूं रोडनि ते हलनि पियूं जॾहिं अल्लाह जे बैत काबतुल्लाह उन शान मान वारी मस्जिद जे भिक में लाहे ऐं चए थो पाकिस्तान खां अचण वारा इन मस्जिद में तुंहिंजी पहिरीं हाज़िरी लॻे मुंहिंजे हक़ में दुआ तू तो हितों जो आ तुझो घर हिते तुझो वतन हिते इन आगोश में रही पियो जेतो वाकई अदा सा रहूं पिया पर असा के ढवा असा गार्डन में पूरा पंधर में पूरा आया हो तो सजण जी सिक खणी पहुता आयो
ऐ खुदा जो कसम ॾिठो से मक्के पाक में उन मस्जिद जो हाज़िरी नसीब थियो पर इंतजार अञा नथो लहे भूख अञा कान पई लहे इंतजार तॾहिं थो लहे जॾहिं वरी कोस्टर जीप खणी थे चे अदा अचो त मदीने हलूं हाय हाय अचो त मदीने हलूं अचण में ओचिते कहसा असांजी रीस कान्हे का अचण में ओचिते कहसा असांजी रीस कान्हे का केतिरा दोस्त से ॾसियो ई कोन इहे चुप कयो हलिया वियो अदा जे ओचिते फिरीअ जो सॾु थिए अचण में ओचिते कहसा असांजी रीस कान्हे का रुपयनि वारा वया रहिजे ज़ईफ़नि कई तुंहिंजी ज़ियारत उन्हनि जा पेर धोए पिया जन जन कई तुंहिंजी ज़ियारत तुंहिंजो दीदार जन तलबियो अची तन कई तुंहिंजी ज़ियारत मिठा तन कई तुंहिंजी ज़ियारत कठे हा काल मेहर में पुछ में अॼु चऊं मदीने विया कल गॾहा टियों ॾींहुं गॾहा अस्सलाम वालेकुम से फोन जो कई से तव्हांजो नंढड़ो पियो खणे अबो किथे चे महबूब जे मदीने कठे हा काल मेहर में पुछ में अॼु चऊं मदीने विया अल्लाह अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने पाक में पहुंचण खां पोइ इए महसूस थियो त पंहिंजे घर वेठा हो वतन में वेठा हो इंतजार रहियो करार थियो हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक ते निगाह पाते हुजूर फरमायो मंज़ार फिल क़बरी वजबत लहू शफाअते अल्लाह अल्लाह जंहिं मुंहिंजे रोज़े पाक जी हिकु दफ़ो ज़ियारत कई त मुंहिंजे मथां शफाअत करणु वाजिब थी वई केवला से सखी सरदार अली शाह देह सो मुझा साईं बुधाइन पिया त मुझा केवला मुर्शिद सैयद मोहम्मद आशिक अली शाह रहमतुल्लाह अलैहि जी जात पाक गड्ढा मु कुरान पाक जी तिलावत शुरू कई मुखा पुछे पुत्र महबूब जे मदीने में कुरान पाक पढ़ी पियो मुझो ॾाढो मज़ो अल्लाह जो कलाम पढ़ा पाण फरमायो पुत्र कुरान खैरपुर में कोन्हे छा देह में कोने छा पंहिंजे घर में कोने छा मुझो आहे ही दरबार उते मिलंदी कुरान उते मिलंदो पढ़ण जे लाइ पर रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत या उते नसीब न थींदी पुत्र तुंहिंजे हक़ में बहितर पंज वक्त नमाज़ जमात सां पढ़ो बाक़ी ॿियनि इबादतुनि खां सभ खां वधीक तुंहिंजे हक़ में बहितर इहो आहे मुंहिंजे दिल पर हबीब जा वेठो वीचार करे मदीने जे साईं फरमायो जेको हिकु दफ़ो मुझे रोज़े पाक के ॾिसे हिकु दफ़ो शफाअत वाजिब ॾह दफ़ा ॾिसे ॾह दफ़ा शफाअत वाजिब जेको महबूब जे दर तां जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो उन्हीअ जो अल्लाह जेको महबूब मिठा जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो उन्हीअ जो मिठा उन्हीअ जो अदा उन्हीअ जो
कई दीवाना मस्त ॾिठासे ॾाढा बि न पिया ॻाल्हाइनि आवाज़ बि न पिया कनि अंदर वञण खां पोइ नज़र जो कई त मुंहिंजे महबूब जो मिहराब उन मस्जिद नबी जो मिंबर जंहिं मिंबर ते मुंहिंजा महबूब खुतबो पढ़ंदा हुआ वाइज़ कंदा हुआ तकरीर कंदा हुआ उन मिंबर जे पुठिएं पासे ॾांहुं वॾनि अखरनि में लिखियो पियो आहे मा बैन बैती व मिंबरी रौदतुन मिन रियादिल जन्नह ओ अचण वारो ओभर ओलह उत्तर ॾखण खां आयल अचो अचो हिन अखरनि खे पढ़ो ही जेको मुंहिंजो मिंबर आहे ही जेको मुंहिंजो घर आहे इन मिंबर ऐं घर जे विच में जेका बि ज़मीन आहे इहा जन्नत जे बागनि मंझो हिकिड़ो बाग आहे उन्ही जगह ते 24 कलाक रखे मूं दिल में फैसलो कयो त ॾींहं जो हे वारो न ॾींदा रात जो 1 बजे मने इन्ही जन्नत में को मौक़ो मिली वञे रात जो टाइम हो 12 बजन खां बाद कोशिश करे उन मस्जिद नबवी जे भिक में जे बिही रहियासूं हलंदे हलंदे अधरात खां पोइ दिल जो ख्याल पैदा थियो न जन्नत में जगह मिली पए मन सजदे करण जी सादत नसीब थिए पर का तो नफल पढ़ण जो मौक़ो मिले पर 1 बजे अचे कटनी हका कम ही खल्क अचे किथां पए हुजूर जो चयो त ही जन्नत आ महबूब मदीने जे साईं जो फरमायो ही जन्नत आ हालांकि हुजूर जो सजो सहन ही जन्नत आ पर गारंटी जे लाइ महबूब हद करे ऐं उन समूरी मस्जिद में जेका किलोमीटरनि में लखे माण्हू हिक टाइम ते नमाज़ पढ़नि पिया पर सॼी मस्जिद में ॻाढ़ा गिल्म विछाया पिया आहिनि ऐं जन्नत वारी हद में अचो त सावा गिल्म विछाया पिया आहिनि निशानी आहे दुनिया टुकड़े में सिर्फ सावा गिल्म ख़बर पए त हिन ज़मीन जे हिस्से खे मुंहिंजे महबूब जन्नत करार ॾिनो आहे पोइ चुपड़ी करे हिकिड़े अधे जे पुठियां जे बीह रहियासीं हुन नफ़ल पढ़ी पूरो करे ये पोइ ते निहारे मूंखे चए अंत पाकिस्तान खां आया हो मुंहिंजो जीउ हुन खां जो पुछा कई मूंखे सोचे अन लिबिया मां लिबिया जो मुसलमान आहियां फलस्तीन खां बि उलहदे पासे खां लिबिया खां हली आया हो जो मिठा तुंहिंजी महिरबानी मरहबा तैयब तुंहिंजा अरब सब आला अफजल असां अजम खां आयासीं बाह खां वठी जगहड़े ॾिने उन महबूब जे बारगाह में सजदे करण जी सादत नसीब थिए खुदा जो कसम जॾहिं ॿाहिरि निकिरी मुंहिंजे सरकार जे गुंबद खुजरा ते पहिरीं निगाह पोइ हुन नफल पढ़ण खां पोइ हर हिकु आशिक पंहिंजे दर्द जो दाहो पंहिंजे पुनल दिलबर हबीब खे ॿुधाए थो पियो अहिड़े अंदाज़ में रोज़ पढ़ंदो ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हाय हाय मदीने पाक जा मारू खिचियूं उहे गलियूं उन्हनि तो कुर्बान वञा जिते मुंहिंजे हुजूर जो जमातूं गॾु थींदियूं हो जिते सरकार जे शान में नातियूं पढ़ंदा हा ज़ियारत कंदे कंदे हलंदे हलंदे गाॾीअ खे बिहारे मूंखे चवे थो साईं ही स्कूल ॾिसो ही मक्तब ॾिसो ही मदरसो ॾिसो जिते नंढड़ा ॿार पढ़नि था क़ौमी तराना वॼनि था पिया हीअ उहा जॻह जिते मुंहिंजे दिलबर हबीब जे शान में पहिरीं नात पहिरियों मौलूद शरीफ जेको हुजूर जे शान में पढ़ियो वियो नात ख़ानीअ जी शुरूआत अहिड़ी जॻह खां थी आहे जिते नंढड़ा मासूम ॿार नातूं पढ़नि पिया उन जॻह ते मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम सभु नात ख़ान ते यादि पिया हथ अदब जा ख़याम जा रहमत वारा रसूल इब्तिदा हितों थी पर छंग झर में तुंहिंजा पढ़नि पिया हर हिकु पंहिंजे उम्मती पंहिंजे ग़ुलाम पंहिंजे ख़ात्म जा आवाज़ अवां ॿुधो पिया मुंहिंजो हो तो हुजूर हयात आहे ॾींदो ख़ैर सखा बरकात आहे हर रात उते शब रात आहे वॾा अरबीअ जा अख्तियार ॾिठम सुणे मदनीअ जे दरबार ॾिठम उते आशिक मस्त हज़ार ॾिठम सुणे मदनीअ जे
हर को पंजा पंजा दर्द खणी हर को पंजू पंजू मुश्किलातूं खणी मुझे महबूब आका रहमतल लिल आलमीन जे बारगाह में हथड़ा दबजा खई बीठो मुझा आका मुझा करीम मां कुर्बान वञा बच्चा वठी घर कुर्बान करना आया मुझे महबूब जे खिदमत में ॾिठा से वक्त जा गवर्नर सदर पर मुझे हुजूर जे सान से अखिन मां नीर हलन पिया अखिन मां कोढ़ा गड़न पिया पिया उन लजन खे बिआणाई समर देई तो संवेराई पुनल जिनखे बिआणाई समर देई तो संवेराई आहे तवज्जो खुदा जो कसम उस्ताद साईं सिर्फ रुगो सॾ थे को पतो कोन थो पए त कीअं थी वाग हाय हाय जीअं जो मोटी हित पोता थे दोस्त चवन पिया साईं खुदा वास्ते हाणे फर्ज़ीअ में तैयारी फर्जी हज में मेहरबानी को तो वरी गड्ढो हलऊं पुनल जिनखे बिआणाई समर देई तो संवेराई उते दर में हारे उते दर में हारे सजन तो जो ईसायो तुझी दरबार में दिल भरा अची किस्मत पुजायो वा मिठा तुझे दरबार में दिल भरा अची किस्मत पुजायो वाह नसीब अजु खुलिया वाह नसीब अजु खुलिया सदे भर में बिहारियो वा मिठा तुझे दरबार में दिल भरा ये लफ्ज रड़ियूं करे निकता सिकन तुझे सलामन कान अरबी अजीब तन के आन सिकन तुझे सलामन कान अरबी अजीब तन के आन सलातो सलाम कलमो करीम पुनल तो ई पढ़ायो वा तुझे दरबार में दिल भरा अच्छी किस्मत पुजायो वा मिठा तुझे दरबार में दिल भरा हुयूं दिल में उम्मीदों के लिकाय में लोट खामों पे हुयूं दिल में उम्मीदों के लिकाय में लोट खामों पे मिलो मो क्यों बुधाइण लए मिलो मो क्यों बुधाइण लए गिची गल पांद पायो वा तुझे दरबार में दिल भर उत्तर ओलहा दक्षिण ओभर सजी दुनिया सलामिया मिठा उत्तर ओलहा दक्षिण ओभर सजी दुनिया सलामिया जन आजिज़ हबीबुल्लाह रोई बियन खे रुआयो वा मिठा तुझे दरबार में दिल भर अच्छी किस्मत पुजायो वाह नसीब अजू खुलिया सदे भर में बिहारियो वा मिठा तुझे दरबार में दिल भरा हाय हाय हिकिड़ो कुराइड़ो पोड़ो हो 80 साल जो टुआल पियो खपाए मुसला पियो खपाए उनजे भर में भी उन खां पुछा गई त ही मस्जिद इन जे विच में ॿी मस्जिद ऐं टी मस्जिद टे मस्जिदूं कतार में हन महबूब जे रोज़े पाक खां परे ॿुधाईंदे त छा आहे मूंखे चई हाज़ा इमाम बुखारी हाज़ा कुतुब ये मस्जिद थी इमाम बुखारी जी ते हदीसूं लिखंदो हो मुझो इन जे विच में कहिड़ी तो हाज़ा बदर ये बदर वारी मस्जिद बदरा मुझो मस्जिद बदर तो हिता खां 80 किलोमीटर परे आ हित बदर किथों आई मुखे चवे थो जॾहिं मुसलमान बदर जे जंग जे वञन पिया त हुजूर इन्ही जाइ ते वेही ऐं मुसलमाननि खे सॾु कयो अचो त इस्लाम जे बका जे लाइ काफ़रनि सां जंग सिर जो साॻो लाहे अचो पोइ मुंहिंजे महबूब जा असहाब जॾहिं जंग ते वञन पिया त इन्ही जाइ ते गॾे थिया पोइ मस्जिद ठही जेके मस्जिद बदर था चवनि इता खां अॻिते विया वरी जॾहिं जंग फतह करे मोटी आई जमात काफ़रनि 70 खे क़त्ल कयो 70 ॿधी कढी उन्हनि में अज़ीज़ क़रीबा सभिनि जा मिट
एक बेसा के जी भाई पे को भाटो हो को चाचो हो को सौटो हो को मासात वेठा वेठा रिश्तेदार हा उन्हनि में मुझे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सगो चाचो हजरत अब्बास वो भी कैद थी आयो काफरन जे तरफ खां अल्लाह अल्लाह ते काफर कैदी कढ थिया वो उन्हनि जे हक़ में फैसलो कयो उहा बिहाई मस्जिद बदर आ जिते तव्हां बीठा आहियो अल्लाह अल्लाह मुझे महबूब उन्हनि जे हक़ में मुस्लमाननि खां राय वती त 70 जेके कैद कया अथसि हाणे इहे काॾे कयूं कुर्बान कुर्बान सैयदना फारूक आदम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे असां सां विढ़ण आया हा अजीज हन करीब हन माइट हन पर ज़ाती दुश्मनी कान हुई हे विढ़ण इन्हे जे करे आया त हिक अल्लाह जी इबादत न कयो हेड़ो त इहो इन जे करे असां खे खत्म करण आया हाणे जेके अल्लाह जे राह खां रोकण आया हा असां इन्हनि खे ॿधी खणी आया उन्हनि खे वेहारे छा कंदासीं मुंहिंजो अर्ज़ु रायो इहो आहे जेको जंहिंजो वेठो माइट आहे पंहिंजे माइट खे हर को पाण कोहे कत्ल करे हिन हुजे ई न वरी ॿीहर इस्लाम में रुकावटी पैदा करे मुंहिंजा माइट सभु कढो ॿाहिरि बाक़ी ॿिया वरी हर कंहिंखे विरहाइजो हे फारूक आज़म मशवरो ॾिनो पर आख़िर हलंदे हलंदे मसलिहत इन्हीअ में थी हुज़ूर फरमायो फारूक आज़म तूं हिननि खे ॾिसी पियो ही काफ़िर आहिनि पर मुंहिंजो निगाहूं ईंदड़ नस्ल खे ॾिसनि पियो मुंहिंजो रब महिरबान आहे थी सघे थो ही न पिया पढ़नि मन इन्हनि जे औलाद में को कलमो पढ़ी मुस्लिम हाय हाय डिगी निगाह मुझे महबूब जी इन जे करे मसले था क्यों त हिन खो जिहाद जो सामान वठो जंगी सामान वठो के खा उठ वठो के खा घोड़ो वठो के खा तलवार के खो तीर कमान वो कजे कम में नाचे बैतुल माल में जमा था क्यों एक जगह ते गड था क्यों अज हिनन जा 70 कत्ल था है जरूर भी हर विढ़दा वरी ईंदा हर बपा जो वेर कोन छड़ीदा इन करे साजा मुसलमान अग में तैयारी कन इहा गाल सबनी के पसंद आए अल्लाह अल्लाह मुझे महबूब करीम सरकार मदीना सबनी के हुकुम ॾिनो बाबा जेको पंहिंजी जान छॾाइण चाहे थो हली मोटियो हलियो वञे पर को उठ ॾींदो को घोड़ो ॾींदो हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कुझु न कुझु खे ॾियणो पवंदो कुर्बान कुर्बान मुंहिंजा मुसलमान भाउ मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतल लिल आलमीन हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां कुर्बान वञा सभिनी खां जॾहिं जॾहिं घुर करे हर को पंहिंजे जान छॾाइण लाइ फिदियो हदियो ॾींदो जॾहिं मुंहिंजे महबूब जे सगे चाचे सैयदना हज़रत अब्बास जो वक़्तु आयो हुज़ूर फरमायो चाचा तूं छा पियो ॾी कुझु ॾे त तोखे बि छॾियूं निहारे चए थो साईं तव्हां खे ख़बर आहे त मां ग़रीब आहियां मिस्कीन आहियां जेको खणी आयुमि हिते सभु मुंहिंजो खपी वियो पोइ हिते कुझु आहे ई कोन मां ॾींदी हाय हाय त मुंहिंजे हुज़ूर फरमायो चाचा तो वटि कुछ भी ना है अर्ज के मुझा साईं न पाण फरमायो चाचा गाल बुद्धो जदे मक्के पाक में हेडे ता अचण जे ले तैयार पा थियो हलो त मदीने वाली मुसलमानन सा विड़ऊं तो उनी मल चाची के छापियो चई पांजे घर उते तो चाची सा केरियूं गालियूं कयूं निहारे निहारे अर्ज तो करे मुझा का उहा खबर एक चाची के बियो मुखे हाय हाय हुज़ूर फरमायो तो जी पक्का त मुखे खबर आ पर मुझो रब मेहरबान आ उता तो निकतो मुझे रब सब कुछ अग में मुखे देखारे छा ॾिठी जे उन वक़्त तो सोन जी गंढ भरे चाची जे हवाले कई त जंग ते वञा पियो मरीम त इहो खोड़ थी खाई खपाए कोन सघंदी पोइ के चाय जे पुठियों पूरे रखो जे न मोटी आयुम त वठंदो मां न मोटम त खपाए जाए चाचा हिते हुजे त कुझु कोने होॾो गंढ सोन जी भरे चाची खे ॾिनी चाय जंगले में जो पूरे रखी कुझु कोने हाय हाय मोहब्बत जे मोजज़न ते मुस्तफा ईमान आ शम्स मगरिब खां मोटाइणो ही भी तो जो शान आ
मोहब्बत जे मोजज़न ते मुस्तफा ईमान आ शम्स मगरिब खां मोटाइणो ही भी तुझो शान आ उन महबूब मदीने जे साईं तेरे चाचे के हकीकत हाल जी बुधाए के सोफा तू वाकई अल्लाह जो सच्चो नबी आही असा भुलल हूं तू सच्चो रसूल आही उते बीचे तू अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कलमो पढ़ी मुसलमान थियो हिन वक्त में मदीने पाक जे रोज़े पाक जो सहन हद हरम हली हली जिते खुटे थो उते जन्नतुल बकिया जो दरवाज़ो आ जन्नतुल बकिया में जीअं दाखिल थियो तो पहिरीं मुझे महबूब जी लाडली न्याणी अम्मा खातून जन्नत हसन मीर हुसैन जी अम्मा उन जी मज़ार मुबारक अम्मा सान जे कदमन में हजरत मौला हसन सरकार जी मज़ार मुबारक उन साईं जे भिट में हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन सरकार जी मज़ार हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन सी जे भिट में हजरत इमाम जाफर सादिक साईं जी मज़ार हजरत इमाम जाफर सादिक सी जे भिट में हजरत मौला इमाम बाकर सी जी मज़ार इन चैन जन शख्सियतुन जे बराबर सामू हिक में उन मुझे महबूब जे सगे चाचे हजरत अब्बास हिक दिहाड़े शाम जो टाइम थियो उन महबूब जे गुलाब जे गुलन जे कदमन खां बीही ऐं मूं नज़र कई रोज़े रसूलुल्लाह जे पासे ॾे जीअं जो ॾिठो त शाम जो पहरा पखी पंहिंजे पंहिंजे वाहेरे ते वञनि पिया पखियुनि जो हिकिड़ो टोलो उथंदे ॾिठो हड़को ॾेई उथियो वधंदे वधंदे टोले जे सूरत में जीअं मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक जे वेझा पहुता अल्लाह अल्लाह पखी वीचारा ॿिनि हिसनि में विरहाइजी विया अधु हेॾे हलिया विया अधु हिन पासे हलिया विया जॾहिं मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक खां अॻिते थिया त वरी गॾु वरी हिकु टोलो कयो हलिया विया ये ॿ चार ॾींहं साध मूं ॾिठो कुराने पीरसन खां पुछो वदा ही छा आहे मूंखे चई जॾहिं खां वठी हिते हथ कढियो अथमि इहे पखी शाम जो वेंदा आहिनि फजर जो ईंदा आहिनि पर कॾहिं बि महबूब जे रोज़े जे मथां पखी न गुज़रियो अदब जी जाया मोहब्बत वारो खटे थो सबको अदब सां खटींदो मोहब्बत सां खटींदो मुंहिंजा मुसलमान भाउ उन जंग जे दौरान उन मस्जिद बदर में हुजूर फरमायो आहे को मुसलमान इस्लाम जे बका जे लाइ अचे उन इमाम बुखारी जे मस्जिद जे भिक में हिकु होटल हो ॿुधाइनि पिया त हिते हिकु खातून हिकु अमड़ जो घर हुयो उन घर में उहा कुरारी अमड़ रोए पई नंढड़ा पुट जे भिक में बीठा छो थी रोई अबा अल्लाह जे रसूल सॼो रात जंग ते हलो जो मुड़स वफ़ात करे तव्हां यतीम हो अॼु तव्हां जो मुड़स हुजे हा जंग ते वञे हा क़यामत में मूंखे बि फ़ख्रु थिए हा त मां शहीद जी ज़ाल रुआइने थी पई अबा बच्चा ॾाढा मिठा ॿई बचड़ा निहारे चवनि था अम्मा जे क़यामत में शहीद जी ज़ाल सॾिजी हा त फ़ख्रु हो पर क़यामत में जो शहीदनि जी अम्मा इहो फ़ख्रु नाहे या नेमत नाहे पुट तव्हां त नंढड़ा हो अम्मा ॾिसण में नंढड़ा हो रुगो दुआ त कर ॾिस त कीअं था जोहर ॾेखारियो अमर खुश थी नंढड़नि मासूमनि खे हार सिंगार कराए नंढड़ियूं नंढड़ियूं तलवारूं हथनि में ॾिने पुट वञो मुंहिंजे महबूब नबी सरदार जे दीन जे मथां कुर्बान थियो पर जे मुंहिंजा सदा ऐं सच्चा वफ़ादार पुट हो पुट जॾहिं तव्हांजा लाश मुबारक मुंहिंजे घर में अचनि त पुठीअ में धकु न ॾिसांव सभु तीर तव्हांजे सीने में हुजनि अमर तो कुर्बान वञा भली जायूं माउरो सदियों सालिहन में माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलने बाक़ी वीचारनि हो जागा जाओ कया आहे तवज्जो मर्द जो कम आहे त ॿियनि खे बि संभाले न हे हिक खे थो बीठो हीर करे हथ थोरी ॿाह डिघी करे पंजनि ॿियनि ॾे बि वराए चओ सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह आय हाय ॿई नंढड़ा टुकंदा आया हुजूर जे खिदमत में साईं असांखे अम्मा मोकिलियो आहे त जंग ते वञो हुजूर फरमायो न पुट न नंढे ॿार ते जिहाद फर्ज़ ई कोन्हे तव्हांजे मथां विढ़णो हक़ ई कोन्हे घर मोटी वञो नंढड़ा हो साईं नंढड़ा वरी किथे वॾनि सां गॾु बीहारो ॾिसो त असां बि वॾा
हाय हाय हुजूर जो ठीकु आहे बीहो हाणे वॾनि सां गॾु बा नंढो त आख़िर नंढो आहे न साईं पोइ हुननि छा कयो डुकी मथां वारे पासे ॾे वञी बीठा पर तब जो ॾिठो त थोरो हेठि थिया पोइ महबूब फरमाइनि था त मूं ॾिठो त उहे पेरनि जे पपनि ते खुड़ियूं खणी मथे थोरा थोरा टिप पिया ॾियनि त जीअं कद हुननि जे बराबरि थिए हुजूर जो ॾिठो जिन्हनि खे एॾी मुहबत आहे ऐं हिकिड़ी अमर खे ॿ पुटड़ा आहिनि नंढड़ा जंग में शहीद थी वेंदा देखो हिकु अमर ॾे मोटायूं दिलि जी विरुओ हुजे हिकु हले हुजूर फरमाइनि ॿ भाउ रहो वॾो हले नंढो मोटी वञे नंढे रड़ कई साहे मूंखां त उमिरि में वॾो पर पहलवान वरी मां वधीक आहियां ताक़त मुंहिंजी वधीक अथव हिकु मुंहुं बि न लाहींदो मां दुजरे बि लाहे बिहारियो न त असांखे पए ख़बर त ॾाटो कीअं हलाइबो आहे मुला चए थो आहे तकड़ि में करे वठां लापारो कर त ख़बर पए कीअं ते हेड़बी आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाय हाय अल्लाह घुरियो थी अॼु रब राज़ी थियो आहे मूंखे उमेद कान हुई एॾी चिटी कम जी मौसम हले पई मुंहिंजो ईंदा ई पर हे महफ़िल कंहिंजी आहे हाय हाय दिलबर दस्तगीर जी यारी शरीफा उन मुर्शिद करीम जे यारी शरीफ तो कुर्बान वञा महबूब जे महफ़िल खे सिकवारा सजाईंदा महबूब जे महफ़िल खे सिकवारा सजाईंदा ईंदा उहे जिनखे तेरे पाण घुराईंदा ईंदा उहे जिनखे हिते पाण घुराईंदा महबूब जे महफ़िल खे सिकवारा सजाईंदा ईंदा उहे जिनखे तेरी पाण घुराईंदा नंढड़े जो से कुश्ती वेढ़ायो ॾिसो त केथो वॾे खां वधी वञा हुजूर फरमाया ठीकु आहे हाणे बाबा कंधियूं ॿधो त नंढड़ा कुश्ती वेढ़ा ॾिसो पहलवान केरु आहे जमात बीजी वई इन्हनि ॿिन्ही जॾहिं हथ विधा त नंढड़े वॾे भाउ खे चयो कन में यार सम्झां थो मूंखां ज़ोरो पर तुंहिंजो नालो सिलेक्शन थी वियो आहे तूं अॻु में पास थी वियो त वॾो हले बाक़ी रुकावट मुंहिंजे हलण में अदा जे करे किरी पवंदे त मुंहिंजो नालो बि बहाल थी वेंदो मूंसां महिरबानी कर कुर्बान कुर्बान मुंहिंजा अदा हुननि जे मुहबत तो कुर्बान वञा सिर ॾियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर को पंहिंजी जान सां मुहबत कंदो आहे हुननि जान खां वधीक अल्लाह रसूल सां मुहबत कई जे करे असां गॾु था थियूं पिया हिन मां गर्द ज़ाती न आहे कुझु बि न सिर्फ़ हिन जे करे हिकु कलाक ॾेढ कलाक हिते वेहूं था मन हिकिड़ी घड़ी क़बूल पए थो उमिरि जा ॾोह बख़्शजी अल्लाह रसूल जी मोहब्बत के मुक़द्दम करणो आहे अल्लाह रसूल जी रज़ा जे लाइ त गॾु थिया आहियूं महबूब मदीने जे साईं हो कुश्तीअ में पहलवान वधी वियो हाणे ॿई हलो जॾहिं पंध करे करे उते जंग वारे मैदान ते पहुता त पुराणो जंगी तरीक़ो इहो हूंदो हो मुस्लमान हिकिड़े पासे खां कतार सिफ़ निमाज़ वांगुरु सिफ़ूं ॿधो हो वरी हुन पासे ॾो सिफ़ूं ॿधनि पोइ सॾु थींदो हो हिकु हिक ते आमू बाबा हिकु होॾां अचे हिकु होॾां वञे इहो सिलसिलो हाली काफ़ी टाइम ईअं हलंदो हो पोइ खमसान जी लड़ाई आमू साम्हूं थी वेंदी हुई कुर्बान मुस्लमान भाउ जॾहिं जंग जो टाइम थियो बदर जे मक़ाम ते हुन पासे काफ़िर बीठा हा हिन पासे मुस्लमान बीठा हा नंढड़ा भाउर ॿाहिरि नंढे जे वॾे खे हाणे अम्मा मोकिलियो आहे त घर मोटो त पंहिंजी जान अलाह जे हवाले करे पोइ अचिजो हाणे मोटणो त आहे कोन विढ़ूं कैसां वॾे चयो हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी चए हुजूर जो जेको वॾो दुश्मन आहे ॿुधो अथसि उहो अबू जहल हाणे दिलि थी चए त इन्हीअ सां विढ़ंदा हूंदो असांजो ॾिठल ई कोन्हे सुञाणोसीं कोन अबू जहल आहे अलाए कहिड़ो चयो हिन चाचे खां था पुछो भॼंदा आया डोड़ंदा डोड़ंदा हज़रत अब्दुर्रहमान जे ख़िदमत में चाचा अब्दुर्रहमान पुट छा आहे हुजूर चयो आहे त ॿई हलो असां बची आऊं हाणे जंग थींदी असां विढ़ण आया आहियूं हिननि काफ़रनि सां पर अदाद हुजे त ॿियनि सां न अबू जहल सां विढ़ंदा चाचा सां ॾिठो ई कोन्हे मुंहिंजे महबूब खे ईज़ा पहुचाईंदो आहे तकलीफ़ूं ॾींदो आहे शान में गुस्ताखियूं कंदो आहे बेअदब चाचा उहो ॾेखार ॾिठल
चे तो पुट वरी भुलजी भी नालो न खणजो उन्हीअ जो उते कीअं पहुचंदव 70 उन जा जेके जवान हन उहे गार्ड हन पारो था ॾियनि पिया 70 चौकीदारनि जे पहरे में बीठो आहे ऐं विच में आहे उते तव्हां कीअं पहुचंदव नंढड़ा ॿार चाचा इज़राइल जो रस्तो पहरेदार काॾूं रोकींदा इज़राइल बणजी आया हो रुगो ॾेखार त सही हज़रत अब्दुर्रहमान मुंहिंजे महबूब जो गुलाम कसम खणी ॿुधाए पियो उन ॿिन्ही नंढड़नि ॿारनि खे मथे खणी हिकिड़े खे हिन पासे ॾों हंज में झलियो ऐं ॿिए खे हिन पासे खां हंज में झले मथे पंहिंजे कुल्हड़नि ते बीहारे चयोमान पुट अॻिते लिहायो हे कारे घोड़े जे मथां वॾे कद वारो जेको मर्द ॾिठो पिया इहो अबू जहल पर चौधारी पहरेदार आहिनि ईअं करे जीअं पखीअ खे उछलाइबो आहे उन नंढड़नि ॿारनि खे मूं ज़मीन ते उछलायो ख़ुदा जो कसम हीअं उछलाए मथे जो नज़र कयां त ॿई अबू जहल जे अॻियां ए पता कीअं जे विच चमको कंदी आहे डुकी हिन जे विच मां हिन जे हेठां हिन जे पासे खां अॻियां वञी बीठसि हाणे ही वॾो ड्रिगो घोड़ो मथे नंढड़ा ॿार पहचन कोन पिया पर नंढे भाउ वरी अहिड़ी त मर्दानगी हिकमत खां कमु वठी तलवार उनजे घोड़े जे अॻिले ॼंघुनि में वञी हई घोड़ो हेठ वेहे त इहो मथों हेठ थे कुदरत मुझे रब करीम जी उन अबू जहल खे उते उन नंढड़नि ॿारनि तलवारनि सां वठ वठा लाए ता त ही वञी मरण जे वेझो पातो एतिरो तलवारूं भाव करे वियो जॾहिं हुन जा गार्ड उथिया त वॾो भाउ शहीद थी वियो नंढड़े जे बाह में तलवार लॻी वई उहा विढ़ण में तंग करे पई तकलीफ़ ॾे पई उन पंहिंजी बाह ज़मीन ते रखी मथो लत रखी छिके पई बाह पटे परे उछलाए ऐं काफ़रनि सां विढ़ंदे लड़ंदे जॾहिं पोइते निकितो अल्लाह अल्लाह मुंहिंजा मुस्लमान भाउ जंग जो मैदान ख़तम थियो जॾहिं काफ़र 70 क़त्ल थिया 70 क़ैद थिया बाक़ी भॼी विया हिन पंहिंजी जंग मां उन बहरारीअ मां रेगिस्तान मां ॻोल्हे कटियल बाह खणी सिधो मुंहिंजे महबूब नबीअ जे दरबार में अचे मुंहिंजा आका मुंहिंजो वॾो भाउ शहीद थी वियो मुंहिंजी बाह कटिजी पई कटियल बाह खणी आयो हां हुजूर फरमायो का वॾी ॻाल्हि कोन्हे उन जी कटियल बाह वठी महबूबा इन कुल्हे मुबारक सां रखी ऐं पंहिंजो लुआबे दहन मुबारक उन जे मथां रखी हीअं बाह खे मथे लॻाए हथ मुबारक जो फेरायूं त बाह बाहुनि जहिड़ी हाय हाय अमर बे शहीद जी अम्मा बि थी त गाज़ीअ जी अम्मा बि पढ़जी पई ॿई दर्जा उन खे मिली विया हिक जो नालो मिअवज़ ऐं ॿिए जो नालो मिनास ऐं उन मिअवज़ जेको उन जंग में शहीद थियो उन जी मज़ार मुबारक बि निमाया तौर जन्नतुल बक़िया में अॼु बि आहे नंढड़े शहजादे जी मज़ार मुबारक ॾिठी से उन तो कुर्बान वञा जे पंहिंजी जान बचपन वारी उम्र में कुर्बान कए अबू जहल जहिड़े वॾे सरकश ज़ालिम खे क़त्ल कयो अल्लाह अल्लाह मुंहिंजा मुस्लमान भाउ असुल ॻाल्हि अदब जी असुल ॻाल्हि मुहबत जी आहे जेकॾहिं महबूब सां मुहबत आहे त पोइ पंथ परे आहे बाक़ी जे हिती उमेद कोन्हे थुल्हा मुलाब उते ॾिठा जहिड़ा हित तहिड़ा उते उहा ई कंध में किली का ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे पर मूं त हिकिड़े खे बाह खां वठी कंध मथे करायो मुंहिंजो ॾिसो ही छा लिखियो पियो आहे बाब जिबरील जे मथां क़ुरान पाक जी आयत लिखी पई आहे इन्नल्लाह हुव मौलाहु व जिबरील व सालिहुल मुमिनीन वल मलाइकतु बअद ज़ालिका ज़हीर हाय हाय खुदा जो कुरान लिखियो पियो आहे जंहिंजो अल्लाह मददगार उन जा साले बाधा बि मददगार उन जो जिब्रील बि मददगार उन जा अल्लाह जा मलाइका बि मददगार अदा उते त हा पियो करी हिते थो चे त निमाज़ को सवा ॿियो कुझु बि कोन्हे बाबा जेको वस्तु मस्जिदनि में इबादतुनि में तबलीगुनि में गुज़ारियो पर मदीने जो साईं जो फरमाए हिते अचो तव्हां हिकु दफ़ो ज़ियारत कयो त शफ़ाअत वाजिब थी वेंदी आहे तोखे तुंहिंजी इबादत असांखे बरहक कोन के गलत कोन पिया चऊं पर इबादत कबूल तॾहिं थींदी जॾहिं मुहब्बत रसूल दिल में रखंदे अदब रसूलुल्लाह जो सिखंदे बेअदब ऐं गुस्ताखी करण खां पोइ का बि इबादत कबूल न थींदी निर्डम था थी सजदन जी निशानी नेकीअ सां गॾो नाफरमानी इहो तोखे निभाग त पंहिंजो बि आ मिठा तोखे निभाग त पंहिंजो बि आ
जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया जेको मुंहिंजो रब उहो तुझो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया रब हिकु आहे अलाह हिकु आहे न इहो चवणो हक़ तुझो बार उहो मुंहिंजे हिक जे मथां पार रखी आहे हुनजी बाह बि थकिजी पई आहे इन खे हेठि करे हिननि सां गॾिजी चओ रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया कसु थी लॻेव छा न चवंदो त न लहंदो मां फजर लाभ कंदो राति में कान लुबंदी चओ रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया रब हिकु आहे चवणो हक़ तुझो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया जेको तुझो रब उहो मुंहिंजो बिया चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो सदाए साह खे सिका कभी सिक में न काल का सदाए साह खे सिका कभी सिक में न काल का हुजे अखियुनि ने अॻियां हरदम अड़ियनि आधार जो रोज़ो चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो लिखियो मखदूम ठटविया पंहिंजे प्यारे किताब अंदर लिखियो मखदूम ठटविया पंहिंजे प्यारे किताब अंदर इबादत ॾिसण प्यारे पिरी पगदार जो रोज़ो चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो जंहिंजा जलवा आहिनि जारी ज़मी खां अर्श आला ताईं जंहिंजा जलवा आहिनि जारी ज़मी खां अर्श आला ताईं ॾिसी दिलि ख़ुशि आहे थींदी
मज़हरे अनवार जो रोज़ो चवे दिल थी हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो असारे डेहज लए डाहिरी नेमत सोणो नबी निर्मलो असारे डेहज लए डाहिरी नेमत सोणो नबी निर्मलो अगमलाही दो गमगीन ने संदा गम ख्वार जो रोज़ो चवे दिल थी हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो सब गुंबज़ वारो साईं सहारो बे सहारन जो सब गुंबज़ वारो साईं सहारो बे सहारन जो करारे कलब आ इदरीस साह सिंगार जो रोज़ो चवे दिल थी हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो